ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ आहे 12/6/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार सेंसिबल ॿार सदा यादि रखो कि असां अविनाशी आत्मायूं आहियूं। असांखे हाणे बाप सां गॾु पहिरियों तबिके ते वञिणो आहे। प्रश्न आहे, कहिड़ी महिनत हर हिकु ॿार खे अवश्य करणी आहे? उत्तर आहे, बाबा तव्हांजो एतिरी नॉलेज ॾिनी आहे, उनखे पंहिंजी दिलि सां लॻाईंदा रहो। बाबा तव्हांखे जो नॉलेज ॾिनी आहे उनखे दिलि सां लॻाईंदा रहो। अंदरि ई अंदरि उन्हनि खे मनन करे हज़म करो, जंहिंसां शक्ति मिलंदी। इहा महिनत अवश्य हर हिक खे करणी आहे। जो अहिड़ी गुप्त महिनत कंदा आहिनि उहे सदा हर्षित रहंदा आहिनि। उन्हनि खे नशो रहंदो आहे कि असांखे पढ़ाइण वारो केरु, असां कंहिंजे साम्हूं वेठा आहियूं। ओम शांति। इहे कंहिं चयो? 2 बार चईंदा आहिनि ओम शांति ओम शांति। हिकु शिव बाबा चईंदा आहिनि, हिकु ब्रह्मा बाबा। इहे बाप दादा इकट्ठा आहिनि त ॿिन्हिनि खे चइणो पए ओम शांति ओम शांति। हाणे पहिरियों कंहिं चयो, बाद में कंहिं चयो? पहिरियों शिव बाबा चई ओम शांति, मां शांति जो सागर आहियां। पुठियां कंहिं चयो? दादाजी आत्मा चयो। बाबा खे यादि दिलाईंदा आहिनि, ॿारनि खे बाबा यादि दिलाईंदा आहिनि ओम शांति। मां त सदैव ई देही अभिमानी आहियां, कॾहिं देह अभिमान में न ईंदो आहे। हिकु ई बाबा जो सदैव देही अभिमानी रहंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर ईअं न चईंदा। तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा विष्णु शंकर जो सूक्ष्म रूप आहे। त ओम शांति चइण वारो हिकु शिव बाबा आहे, जंहिंखे कोई शरीर न आहे। बाप तव्हांखे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि ऐं चईंदा आहिनि, मां हिकु ई बार ईंदो आहियां। मां सदैव देही अभिमानी आहियां। मां पुनर्जन्म में न ईंदो आहियां, हिन करे मुंहिंजी महिमा ई न्यारी आहे। मूंखे चईंदा आहिनि निराकार परमपिता परमात्मा। भक्ति मार्ग में बि शिव जे लाइ चईंदा आहिनि निराकार परमपिता परमात्मा। निराकार जी पूजा थींदी आहे, उहो कॾहिं देह में न ईंदा आहिनि, अर्थात देह अभिमानी न ठहींदा आहिनि। अच्छा, पोइ उन्हनि खां हेठि अचो सूक्ष्म वतन में। ब्रह्मा विष्णु शंकर। शिव जो नाम रूप त ॾिसण में न ईंदो आहे, चित्र ठहींदा आहिनि, लेकिन उहो निराकार आहे। उहो कॾहिं साकार ठहींदा न आहिनि। पूजा बि निराकार जी कबी आहे। ॿारनि जी बुद्धि में सॼो ज्ञान रहंदो आहे। भक्ति त कई, चित्र ॿारनि ॾिठा। भक्ति त कई आहे न, तव्हां चित्र ॿारनि ॾिठो आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो सत्य त्रेता में न चित्रनि जी भक्ति थींदी आहे न विचित्र जी। बुद्धि में ईंदो आहे परमपिता परमात्मा विचित्र आहे। उन्हनि जो न सूक्ष्म आहे न स्थूल चित्र आहे। उन्हनि जी महिमा ॻाइबी आहे, दुख हरता सुख हरता पतित पावन। तव्हां ॿियो कंहिंजे चित्रनि खे पतित पावन न चईंदा। कोई बि मनुष्य न जंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं हुजनि। ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतन वासी आहे। पहिरियों तबिको, पोइ ॿियो तबिको, ऊच ते ऊच मूल वतन। हुन तबिके में रहण वारा परमपिता परमात्मा आहे। सेकेंड नंबर तबिके में सूक्ष्म शरीर वारा रहंदा आहिनि। थर्ड तबिके में स्थूल शरीरधारी रहंदा आहिनि। हिन में मूंझणो न आहे। इहे ॻाल्हियूं सवाइ परमपिता परमात्मा जी कोई सम्झाए न सघंदो। मथे में सृष्टि आहे आत्माउनि जी, उन्हनि खे चइबो आहे निराकारी दुनिया। असां आत्माउनि जी दुनिया इनकॉर्पोरियल वर्ल्ड। असां आत्मायूं कॉर्पोरियल वर्ल्ड में ईंदा आहियूं। हुते आत्मायूं आहिनि, हिते जीव आत्मायूं आहिनि। हीअ बुद्धि में रहणो खपे। बराबरि असां निराकारी बाबा जा ॿार आहियूं। असां ई पहिरियों निराकारी बाप वटि रहंदा आहियूं। निराकारी दुनिया में ई आत्मायूं रहंदियूं आहिनि, जो हाणे ताईं पाठ वॼाइण लाइ ईंदियूं आहिनि। साकार में हुते त थी वियो निराकारी बाप जो वतन। असां आत्मायूं आहियूं। इहो नशो हुजिणो खपे। अविनाशी चीज़ जो नशो रहणो खपे, विनाशी चीज़ जो थोरी रहणो खपे। देह जे नशे वारनि खे देह अभिमानी चईंदा आहिनि। देह अभिमानी सुठा व आत्म अभिमानी सुठा। सेंसिबल के आत्म अभिमानी वारा।
आत्मा ही अविनाशी आहे, देह त विनाशी आहे। आत्मा चईंदी आहे असां 84 जन्म वठंदा आहियूं, 84 देह वठंदा आहियूं। असां आत्मायूं परम धाम में बाप सां गॾु रहण वारी आहियूं। हुतां खां ईंदा आहियूं पाठ वॼाइण। आत्मा चईंदी आहे ओ बाबा, साकार सृष्टि में आहियूं, साकार सृष्टि में आहे साकारी बाबा, निराकार सृष्टि में निराकारी बाबा। ये त बिल्कुलु सहज ॻाल्हि आहे। हाणे ब्रह्मा खे चईंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा, सो त इहे ठहिरियो न, हिते असां आत्मायूं सभु हिकु बाप जा ॿार ब्रदर्स आहियूं। बाबा शिव सां गॾु रहण वारा आहियूं। परमात्मा जो नाम शिव आहे, आत्मा जो नाम सालिग्राम आहे। आत्माउनि जो बि रचयिता खपे न। दिलि में हमेशह ॻाल्हियूं कंदा रहो। जो ज्ञान मिलियो उहो पंहिंजी दिलि सां लॻाइण लाइ महिनत करणी आहे। आत्मा ई वीचार कंदी आहे। पहिरियों त इहो निश्चय करो कि असां आत्मायूं बाप सां गॾु रहण वारी आहियूं। असां उन्हनि जा ॿार आहियूं त ज़रूरु वरसो मिलणो खपे। हीअ बि तव्हां ॼाणंदा आहियो, इहे जो आत्माउनि जो झाड़ आहे उन्हनि जे पहिरियों ज़रूरु बीज हूंदो। जीअं सीजड़ो ठहींदो आहे न वॾो बाप, पोइ उन्हनि सां 2-4 ॿार निकिरंदा आहिनि, पोइ उन्हनि सां ॿिया निकिरंदा आहिनि, 1-2 वृद्धि खे पाईंदा आहिनि, झाड़ वॾो थींदो वेंदो आहे। बिरादरी जो नक्शो थींदो आहे न, फलाणे सां फलाणो निकितो, ईअं झाड़ निकिरंदो वेंदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो मूल वतन में सभी आत्माएं रहंदियूं आहिनि। हुननि जो बि चित्र आहे, ऊच ते ऊच बाप आहे, ऊच ते ऊच बाबा आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे बाबा हिन शरीर में आया आहिनि। रूहानी बाप इन्हनि में अची करे रूहनि खे पढ़ाईंदा आहिनि। सूक्ष्म वतन में त न पढ़ाईंदा न, सत्युग में त इहा नॉलेज कंहिंखे बि रहंदी न आहे। बाबा ही न संगम युग ते अची करे इहा नॉलेज ॾींदा आहिनि। हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी नॉलेज बाबा अची करे ॾींदा आहिनि। हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी नॉलेज मनुष्यनि में न आहे। कल्प जी आयु ई वॾी लिखी छॾी अथनि। हाणे बाबा तव्हांखे सम्झाईंदा आहिनि ॿार, हाणे तव्हांखे वरी खां घरु हलणो आहे। इहा आत्माउनि जो घरु आहे। बाप ऐं ॿार रहंदा आहिनि, सभु ब्रदर्स ऐं सिस्टर तॾहिं चईंदा आहियूं जॾहिं हिते शरीर धारण कंदा आहिनि। असां आत्माऊं सभु भाउ आहियूं। भाउ खे ज़रूरु भाउ जो ज़रूरु बाप बि हूंदो, उहो परम पिता परमात्मा आहे। सभी आत्माऊं शरीर में रहंदे हुए उन्हनि खे यादि कंदियूं आहिनि। सत्य त्रेता में कोई यादि न कंदो आहे। पतित दुनिया में सभी उन्हनि खे यादि कंदा आहिनि। छोकी सभु रावण जी जेल में आहिनि। सीता पुकारदी हुई हे राम। बाबा सम्झाईंदा आहिनि राम कोई त्रेता वारो यादि न ईंदो आहे। राम परम पिता परमात्मा खे सम्झी यादि कंदा आहिनि। आत्मा पुकारदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो अधु कलाक पोइ असां कंहिंखे पुकारंदासीं न, छोकी असां सुखधाम में हूंदासीं। हिन समय बाप ई सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। उहो त चई ॾींदा आहिनि कि आत्मा सो परमात्मा, आत्मा परमात्मा में लीन थी वेंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा त अविनाशी आहे, हिकु बि आत्मा जो विनाश न थी सघंदो आहे। जीअं आत्मा अविनाशी आहे वैसे आत्मा भी, जैसे बाप अविनाशी आहिनि वैसे आत्मा भी अविनाशी आहे। हिते आत्मा पतित तमो प्रधान ठहींदी आहे, पोइ बाप सतो प्रधान पवित्र ठाहींदा आहिनि। हिते आत्मा तमो प्रधान पतित ठहींदी आहे, पोइ बाप उनखे सतो प्रधान पवित्र ठाहींदा आहिनि। सॼी दुनिया खे तमो प्रधान ठहिणो ई आहे, पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। पतित दुनिया खे पावन ठाहिण बाबा खे अचिणो पवंदो आहे।
उन्हनि खे चईंदा ई आहियूं गॉड फादर। उन्हनि खे चईंदा ई आहियूं गॉड फादर। बाबा भी अविनाशी, असां आत्मायूं भी अविनाशी। ये ड्रामा भी अविनाशी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। इन 4 युगनि में असांजो पाठ हलंदो आहे। असां सूर्यवंशी पोइ चंद्रवंशी ठहींदा आहियूं। चंद्रवंशी जीअं 2nd ग्रेड में अची वेंदा आहिनि। 14 कला वारनि खे सूर्यवंशी न चईंदासीं। वास्तव में देवी देवताउनि भी उन्हनि खे न चईंदासीं। देवी देवता संपूर्ण निर्विकारी खे चईंदासीं। 16 कला संपूर्ण खे चईंदासीं। राम खे 14 कला संपन्न चईंदासीं। तव्हांजे ही 84 जन्मनि जो हिसाब सम्झाइबो आहे। नई चीज पोइ पुराणी थींदी आहे, त उहो मज़ो न रहंदो आहे। नई चीज पोइ पुराणी थींदी आहे, पोइ मज़ो न रहंदो आहे। पहिरियों संपूर्ण पवित्र रहंदा आहिनि, पोइ थोरे वर्ष पोइ थींदा त थोरो पुराणो चईंदासीं। मकान जो भी मिसाल ॾिबो आहे न। इहा हर चीज़ थींदी आहे। इहा दुनिया भी हिकु वॾो मांडवो आहे। इहा आकाश तत्व ॾाढो वॾो आहे। हिन जो कोई अंत न आहे। हिन जी एंड किथे आहे उहो निकिरी न सघंदी। आकाश तत्व जी हलंदे वञो एंड न थी सघंदी आहे। ब्रह्म तत्व जी भी कोई एंड न आहे। हीअं त साइंस वारा केतिरी कोशिशि कंदा आहिनि एंड ॾिसण जी, लेकिन वञी न सघंदा आहिनि, अंत पाए न सघंदा आहिनि। ब्रह्म तत्व ॾाढो वॾो आहे, बेअंत आहे। असां आत्माऊं ॾाढी थोरी जॻह में रहंदियूं आहिनि। हिते बिल्डिंग आदि केतिरी ठाहींदा आहिनि। स्पेस धरती जी ॾाढी वॾी आहे। खेती आदि बि त खपे। हुते त सिर्फ़ु आत्माऊं रहंदियूं आहिनि। आत्माऊं शरीर बग़ैर कीअं खाईंदियूं। हुते त अभोक्ता आहियूं। खाइण व भोगण आदि जी कोई चीज़ ई न हूंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे ज्ञान तव्हां ॿारनि खे हिकु ई बार मिलंदो आहे, पोइ कल्प पोइ तव्हां ॿारनि खे ॾिबो आहे। त इहे नशो रहणो खपे। असां देवता धर्म वारा हुयासीं। तव्हां चईंदा आहियो बाबा अॼु खां 5000 वर्ष पहिरियों असां तव्हां वटि आयासीं, शूद्र खां ब्राह्मण ठहियासीं। हाणे पोइ असां तव्हां वटि आया आहियूं। उहो निराकारी थियण जे कारण कुझु चईंदा। तव्हां चईंदा आहियो दादा वटि आया आहियूं। बाबा हिन में प्रवेश कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि जीअं तव्हां ऑर्गन्स वठी पाठ वॼाईंदा आहियो, वैसे मां भी ऑर्गन्स जो आधार वठंदो आहे, न त मां पाठ कीअं वॼायां। शिव जयंती भी मल्हाईंदा आहिनि। शिव त निराकार आहे, उन्हनि जी जयंती कीअं थींदी आहे। मनुष्य त हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां कीअं अची करे तव्हां ॿारनि खे राजयोग सिखायां। मनुष्य सां देवता ठाहिण लाइ राजयोग बाबा ही अची करे सेखारींदा आहिनि। मूंखे ही पतित पावन ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। बाबा खे मुंहिंजे झाड़ जे आदि मध्य अंत जो मालूम आहे। मूंखे तव्हां ॿार सम्झंदा आहियो। बाबा हिन में प्रवेश करे असांखे नॉलेज सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर जी पाठ खे बि सम्झणो आहे। बाबा खे त सम्झी वरितो। बाबा खे त सम्झो आहे न कि उहो पतित पावन आहे। हर हिक जी महिमा अलॻि अलॻि आहे। ड्यूटी अलॻि अलॻि हूंदी आहे। प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर आदि ठहींदा आहिनि। आत्मा चईंदी आहे इहो मुंहिंजो शरीर आहे, मां प्राइम मिनिस्टर आहियां। आत्मा शरीर सां गॾु न हुजे त ॻाल्हाए न सघे। शरीर भी निराकार आहे। उन्हनि खे भी ॻाल्हाइण लाइ कर्मेंद्रियनि जो आधार वठिणो पए। हिन करे ॾेखारींदा आहिनि मुख सां गंगा निकिती। छो जो ज्ञान सां ई असां
ज्ञान बुद्धि करे धारण करे पवित्र ठहींदा आहिनि। ॻाल्हाइण जे लाइ कर्म ईंदी त मुख सां ई ज्ञान ॾिबो आहे, त उन्हनि सम्झो मुख सां गंगा निकिती। हाणे शिव त बिंदी आहे, उन्हनि खे मुख किथां आयो, त हिन में अची करे तव्हांखे ज्ञान गंगा ॿुधाईनि, हिननि में अची करे ज्ञान गंगा बहाईंदा आहिनि। बाबा खे ई सभु यादि कंदा आहिनि, हे पतित पावन असांखे हिन दुख सां छुड़ायो। उहा वॾे ते वॾो सर्जन आहे, उन्हनि में ई पतितनि खे पावन ठाहिण जो ज्ञान आहे। सर्व पतितनि खे पावन ठाहिण वारो हिकु सर्जन बाप आहे। सतयुग में सभु निरोगी हूंदा, ये लक्ष्मी नारायण सतयुग जा मालिक हूंदा, ये लक्ष्मी नारायण सतयुग जा मालिक हूंदा। इन्हनि खे अहिड़ा कर्म सिखाइण वारो, इन्हनि खे अहिड़ा कर्म कंहिं सिखाया जो अहिड़ो निरोगी ठहिया। लक्ष्मी नारायण जो अहिड़ा निरोगी ठहिया। बाबा ही अची करे श्रेष्ठ कर्म सेखारींदा आहिनि। हिते त कर्म ई कूटंदा रहंदा आहिनि। सतयुग में त अहिड़ा कर्म न चईंदासीं कि कर्म अहिड़ा आहिनि। हुते कोई दुख रोग हूंदो न आहे। हिते त हिकु ॿ खे दुख ॾींदा ई रहंदा आहिनि। सतयुग त्रेता में दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। जो काथे वञे, जो चऊं कि कर्मनि जो भोग आहे, कर्म अकर्म विकर्म जो अर्थ कोई सम्झी न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो हर हिकु चीज़ पहिरियों सतो प्रधान हूंदी आहे, पोइ तमो सतो रजो तमो ठहींदी आहे। सतयुग में 5 तत्व बि तमो प्रधान आहिनि। असांजे शरीर बि तमो प्रधान प्रकृति जा हूंदा आहिनि। पोइ आत्मा जी 2 कला कमु थियण सां शरीर बि ईअं ठहींदा आहिनि। सृष्टि जी बि 2 कला कमु थी वेंदी आहे। इहे सभु बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई सम्झाए न सघे। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हाणे खां ई बाप जी श्रीमत ते अहिड़ा श्रेष्ठ कर्म करणा आहिनि जो कॾहिं कर्म कूटणा न पवनि, अर्थात कर्मनि जी सजायूं न खाइणी पवनि। ॿियो आहे कहिड़े बि विनाशी चीज़ जो नशो न रखणो। ये देह बि विनाशी आहे, हिन जो बि नशो न रखणो। सेंसिबल ठहिणो। वरदान आहे हिन पुराणी दुनिया खे विदेश सम्झी हिन सां उपराम रहण वारा स्वदेशी ठहो। जे कई माण्हू विदेश जी चीज़ुनि खे टच बि न कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि पंहिंजे देश जी चीज़ जो प्रयोग करूं। ईअं तव्हां माण्हुनि जे लाइ इहा पुराणी दुनिया ई विदेश आहे। हिन सां उपराम रहो, अर्थात पुराणी दुनिया जी जो चीज़ूं आहिनि, यानी कि पुराणा स्वभाव संस्कार, उन्हनि जी तरफ़ जरा बि आकर्षण न रहे। स्वदेशी ठहो, अर्थात आत्मिक रूप में पंहिंजे ऊंच देश परम धाम ऐं हिन ईश्वरीय परिवार जे हिसाब सां मधुबन देश जे निवासी सम्झी हिन नशे में रहो। स्लोगन आहे झमेलन में फसण जे बजाय सदा मिलन मेले में मस्त रहो। अव्यक्त इशारो आहे। होली हंस जी विशेषता आहे सरल चित, सरल वाणी, सरल वृत्ति, सरल दृष्टि। बाप दादा के सभिनि खां प्रिय, सभिनि खां समीप साफ़ दिल वारा ॿार प्यारा आहिनि। साफ़ दिल सदा बाप जे दिल तक नशीन आहिनि। सर्वश्रेष्ठ संकल्प पूर्ण थियण जे कारण वृत्ति में, दृष्टि में, बोल में, संबंध संपर्क में सरलता ऐं स्पष्ट हिकु समान ॾेखारे मिले।
है ना। साफ़ दिल सदा बाप दादा जे दिल तक नशीन सर्वश्रेष्ठ संकल्प पूर्ण थियण जे कारण जंहिंजो साफ़ दिलि हूंदो आहे, बाप दादा जे दिलि तक नशीन हूंदा आहिनि, उन्हनि जी श्रेष्ठ संकल्प पूर्ण थियण जे कारण उन्हनि जी वृत्ति दृष्टि बोल संबंध संपर्क में सरल ऐं हिकु स्पष्ट हिकु समान लिखाए में ॾींदा आहिनि। श्री उन्हनि जो साफ़ दिलि हूंदो आहे। अगरि असांजो साफ़ दिलि हूंदो, असां बाप दादा जे दिलि तक नशीन हूंदासीं, असांजो श्रेष्ठ संकल्प हूंदो, त असांजी दृष्टि वृत्ति बोध संबंध संपर्क में सरल ऐं स्पष्ट हिकु समान लिखाए में ॾींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।